अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जूनो। तव्हांखे ख़बर ॾियूं था त सिंधी मीडिया जे गॾियल सॾ ते 5 डिसंबर एकता ॾियारो मल्हाइण जे ऐलान खां पोइ सॼे सिंध जी काज़ियम में सक़ाफ़ती प्रोग्रामनि जूं सरगर्मियूं उरूज ते जारी आहिनि। उन सिलसिले में खोसा वेलफेयर एसोसिएशन पाकिस्तान पारां अब्दुल जब्बार खोसो, अल्ताफ़ हुसैन खोसो ऐं खोसा बिरियत पारां काज़ियम में स्मार्ट CNG भरिसां हिकु एकता प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें वॾे तइदाद में खोसा बिरादरी समेत मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, अदबी, सहाफ़ती शोबे सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि सिंधी अजरक टोपियूं पटका पाए शिरकत कई, जिन में आसिफ अली शाह जिलानी, गुल मोहम्मद जूनू, अब्दुल लतीफ़ रिंद, शाहनवाज़ चांडियो, नूरदीन कादरी, शेर मोहम्मद जूनू, अहमद रज़ा रिंद, गुलाम नबी तईम, राजिद अली ख़ासकेली, हफ़ीज़ुर रहमान जूनू समेत वॾी तइदाद में शहरियुनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि पारां सिंधी सक़ाफ़त ते रोशनी विधी वई। ॿिए तरफ़ सिंध फ़नकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां काज़ियम जे सदर ग़ुलाम अली बगो जी अॻवानीअ में रैली कढी वई, जेका एडमोर CNG खां प्रेस क्लब काज़ियम चौक ताईं सिंधी गीतनि ते रक़्स कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि आकाश जोखियो, सनम गुल, ग़ुलाम डायरी ख़िताब कंदे चयो त सिंधी इलेक्ट्रिक ऐं प्रिंट मीडिया वारा सक़ाफ़ती ॾियारे मल्हाइण वारे सॾ खे वर्णाईंदे प्रोग्राम कयो आहे। असांजी सक़ाफ़त हज़ारें साल क़दीमी सक़ाफ़त आहे, जंहिंजी सुञाणप टोपी, अजरक ऐं पटको कुहाड़ी आहे, जेका पूरी दुनिया जे सक़ाफ़ती लिबासनि खां निर्वार आहे, जंहिंसां हर दुनिया जो माण्हू प्यार करे थो, जंहिंजो ॾियारो असां ईद वांगुरु वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। रैलीअ में अब्दुल सत्तार सुमरो, अली अकबर जोखियो, नूर मल्हा, सजाद अली डायरी समेत उहिदेदारनि मेंबरनि सिंधी टोपी अजरक पाए वॾी तइदाद में शिरकत कई। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुदे ते हर क़िस्म जो AC, DC, सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।